नाज़रीन, हिंगोरजा में भी एकता ईद मंशात का पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाई वई। वधीक तफ़सील अब्दुल जब्बार चांग जी हिन रिपोर्ट में। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार तरफ़ां एलियन सक़ाफ़ती एकता ईद जे हवाले सां सिंध जे ॿियनि शहरनि जी अॼु हिंगोरजा में बि सवें माण्हुनि रैली में शिरकत कई आहे। सवनि जे तादाद में सियासी, समाजी, क़ौम परस्त ऐं जेके क़ौम परस्त हारी आबादगार अॻवान पिणु शरीक आहिनि। हर मकतब फ़िक्र जा माण्हू पका पोड़ा नंढा वॾा हिक ॿिए खे सिंधी क़ौमी सक़ाफ़ती जेका ईद आहे उन जूं पिणु मुबारकूं ॾेई रहिया आहिनि। असीं मौजूदु आहियूं, अचो त हिते अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन रैली में उहे शरीक थिया आहिनि। उन्हनि जो उन हवाले सां छा चवणु आहे। रैली खां पोइ जॾहिं हिते सूफ़ियाणी राग रंग जी महफ़िल पिणु थी आहे, उहे वधीक टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार कीअं था वंडनि। ईद वांगे मल्हायूं था मनशात पाक सिंधा असां बि असां ईअं मल्हाईंदा आहियूं ॼण असांजी ईद आहे। 12 महीने हर सिंधीअ जे लाइ ईद जी टोपी अजरक असांजो शान आहे, सिंध जो मान आहे, जंहिंजे करे न्यूज़ इहा उन सां जेका गॾु आहे असां सॼी सिंध वारा असां सभई जेको आहे ख़ुशीअ सां मल्हायूं था। टाइम न्यूज़ जे तरफ़ां ज़बरदस्त स्लोगन खयो वियो आहे, नशे खां पाक सिंध। सचपच त नशो हिकु अहिड़ो मूज़ी मर्ज़ आहे जंहिंसां असां नौजवाननि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि उहे तबाह ऐं ख़तमु थियनि थियूं, बर्बादु थियनि थियूं। असांखे नशे खां पाक सिंध खपे, नशे खां पाक नौजवान खपे ऐं अहिड़ो नौजवान खपे जेको तालीम याफ़्ता हुजे। ऐं सिंध में हिन वक़्तु जेका आहे उहा तालीम याफ़्ता नौजवाननि जी ज़रूरत आहे, छाकाणि त सिंध जेका क़दीम तहज़ीब सां वास्तो रखे थी ऐं सिंध जेका आहे उहा 6000 साल खां वधीक क़दीम सिंध आहे ऐं उनजो क़दीम वजूद रहियो आहे। उन जे लाइ असां नौजवाननि खे इहो ई चवंदासीं त मंशात खां परे रहो, नशे खां परे रहो। नशे जी हर आदत जेका आहे उहा बुराईअ में शुमार आहे ऐं अवां पंहिंजो ख़्यालु रखो ऐं पंहिंजे तालीम सां वेझो लाॻापो रखो जीअं अवां सिंध जो मुस्तक़बिल रोशन करे सघो। ऐं इंतिहाई अहम स्लोगन खयों आहे, इंतिहाई अहम इशू खयों आहे टाइम न्यूज़ वारनि मनशात खां सिंध खे पाक करण जे हवाले सां। यकीनन हिन वक़्तु इन शइ जी तमामु अहम ज़रूरत आहे। शिदत सां महसूसु थिए पियो त असांजो नौजवान नस्ल जेको आहे उहो नशे जी इन लत में अची करे पंहिंजे जेको तरक़ीअ वारी राह आहे उहो भुलिजी वियो आहे। लिहाज़ा ही अॼोको जेको उनवान आहे सिंध नशे खां पाक, मनशात खां पाक वारो उनवान जेको आहे इन हवाले सां टाइम न्यूज़ जो जेको ही पंहिंजो तहरीक आहे या जेको स्लोगन आहे, यकीनन असांजे सिंधी माण्हुनि जे लाइ हिकिड़ो उनजे सुजाॻीअ जे लाइ अहम किरदारु अदा कंदो। मंशात वारो जेको आहे इहो बुरो अमल आहे, तमामु बुरो अमल आहे, ख़ासि करे सिंधियुनि जे लाइ। उन ते तमामु जेके कानूनी जेके इदारा आहिनि उन ते इम्प्लीमेंट कनि ऐं उहे मंशात जो ख़तमु कई वञे। मंशात जहिड़ी बुराई या नस्ल तबाह थी करे पई, इन हवाले सां जेका हुकूमत जा पंहिंजा अमलदार आहिनि उन में हरकत में अची करे जेको आहे ख़तमु कयो वञे। टाइम न्यूज़ सिंध जो आवाज़ आहे, उन जे तरफ़ां जेको मंशात खां पाक उनवान जे सिरीअ हेठि हिते हिंगोरजा प्रेस क्लब खां मशर चौक ताईं जेकी रैली कढी पई वञे उन में हज़ारे माण्हुनि शिरकत कई आहे। ऐं हीउ उनवान सिंध जी बका जो उनवान आहे। जेकॾहिं असांजा मारवाड़ा मंशात खां पाक हूंदा तॾहिं असांजे जेके नस्लनि जी हूंदी उहा बका थींदी ऐं सिंध जा मारवाड़ा तरक़ी करे सघंदा। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार तरफ़ां जेका रैली निकिती आहे उहा हिकु त सिंध सक़ाफ़त, ॿियो मंशात खां पाक सिंध। असुल त सिंध हूंदी त सक़ाफ़त हूंदी, जे सिंध ई न रहंदी त सक़ाफ़त असांजी न रहंदी। इन करे असांखे सक़ाफ़त सां गॾु सिंध खे हलाइणो आहे। सिंध में मंशियात खां पाक मंशियात ख़तमु करे उनखे पाक साफ़ रखिणो आहे, साफ़ सुथरो रखिणो आहे। असांजो अहम जेको मक़सदु आहे त सिंध खे साफ़ सुथरो ऐं मंशियात खां पाक साफ़ रखो। हिन रैली में शरीक हज़ारनि जी तादाद में माण्हू शरीक हुआ, जंहिंमें पका पोड़ा नंढा वॾा पिणु शरीक हुआ, जेके टोपियूं अजरकूं पटका पाए हिन रैली में शरीक हुआ। हिननि जो चवणु त सिंध जी सक़ाफ़त 5000 साल पुराणी आहे, जेका हर साल डिसंबर जे पहिरें आचर ते मल्हाईंदा हुआ। हिननि जो इहो बि चवणु त मंशात खां पाक सिंध जेका टाइम न्यूज़ रोज़ानी पंहिंजी अख़बार तक रैली निकिती आहे उन में असीं भरपूर नमूने शिरकत कई आहे। कैमरामैन अब्दुल जब्बार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़ हिंगोरजा।